नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त सिंधी अदबी संगत शाह गॾिजाणी राणीपुर पारान नए टे जे उभरंदड़ शाइर कुर्बान अली गुल जे किताब इश्क बणायो कींजहर जी मुहूर्त कई वई है। मुहूर्ती तकरीब मज़र मॉडल स्कूल ऑडिटोरियम हॉल में मुनक़द कई वई है, जंहिंमें भलोड़ शाइर अदीबन शाइरन साफ़िन वॾे अंग में शिरकत कई है, जंहिंजी सदारत शाह अब्दुल लतीफ़ जो पार्को कराची यूनिवर्सिटी जो सिंधी शोबे जो अदीब दानेश्वर प्रोफेसर शेर मीरियाणी हुआ। जॾहिं त महिमान ख़ास कहाणीकार इब्राहिम अमर इकबाल रोशन शेख मुरती तकरीब में आयल महिमान खे सिंध जी सुखड़ी अजरक पाराया विया। किताब जे सरजाण कुर्बान गुल पारां महिमान खे आजियाणो ॾिनो वियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त जिते इंटरनेट जी दुनिया खे ग्लोबल विलेज बणायो आहे, उते किताब जी अहमियत खे बि नज़रअंदाज नथो करे सघिजे। कुर्बान जे गुल जी शाइरी असांखे मुआशरे सां लाॻापियल हर मौज़ू ते शाइरी मुआशरे ते अक्सी नज़र कंदे नज़र अचे थी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।